हशमत खान, ये ज़लालत जी ज़िंदगी मूंखां बर्दाश्त नथी थिए। हिन सीने में गोली हण, मां मरण थी चाहियां। तुंहिंजे मुड़स इंस्पेक्टर मीर मूंसां टक्कर खाधो, पाण बुमो ऐं तोखे बाज़ार में विझी छॾियईं। जेसीं ताईं चेरी रहंदी न, तेसीं ताईं मुंहिंजी नौकरियाणी आहे। तू भली मूं ते ज़ुल्म कर, पर हिकु ॻाल्हि यादि रखजां, मुंहिंजो पुटु ज़रूरु ईंदो ऐं अची पंहिंजे पीउ जो पलांद कंदो। कमीनी हरामज़ादी, तुंहिंजो पुटु कॾहिं बि न ईंदो। तो शहर खां अचण में देर छो कई बाबा? पापा रस्ते ते गाड़ी खराब थी पई, उन जे करे देर थी वई। पर पापा ख़बर अथव उते छा थियो? छा थियो पुट चओ? पापा हिक माण्हू मूंखे अगवा करण जी कोशिश कई, पर ओचितो को नौजवान अची वियो जंहिं मुंहिंजी इज़त बचाए वरिती। पर धी केरु आयो बदनसीब जंहिं हशमत खान जी इज़त में हथ विझी पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे? मां अॼु ई हुन जो बंदोबस्तु कयां। धी जंहिं तोखे अगवा थियण खां बचायो केरु हो ऐं नालो छा हुअसि? पापा चवे पियो त मां बग़ावत आहियां ऐं पंहिंजो नालो गुलाम मुस्तफ़ा पियो ॾसे। चङो धीउ, तूं हली आराम कर, सफ़र तां थकिजी आई आहीं। मां ॾिसां त हुन कुते खे जंहिं हशमत खान जी शान में गुस्ताखी कई आहे। ठीकु आहे बाबा? हशमत खान, मुंहिंजी माउ जी ममता बोले थी, मुंहिंजी कुख मां निकितल गुलाम मुस्तफ़ा आहे। हाँ हाँ, गुलाम मुस्तफ़ा आहे। वाकई हूअ असांजी ॻोठ में बहादुर ऐं दिलेरी इंसान आहे। बस हाणे हू मुंहिंजी ज़िंदगी आहे। मां बग़ावत आहियां, तोते जी ददकार आहियां, हे मुंहिंजो हौसलो ऐं होशूअ जी ललकार आहियां। पर तूं केरु आहीं? मां तुंहिंजी ज़िंदगी आहियां, तुंहिंजी मोहबत आहियां। मां केॾी न चरी आहियां, जो पंहिंजे मुंहुं थी ॻाल्हायां। लॻे थो त मूंखे बि हाणे हुन सां इश्क थी वियो आहे।
कमदार ये सूबेदार सच्चू अञा कोन पहुतो आहे फत के वना होता ई तो हूं तो हेडाया होता सुमा ए खबर अला अमानत पुजाए जिया फत के वने अमानत पुजाए आयो वना सुमा ओए तो अचई पियो मां फत के वना लगे तो तान्या बिद भरियो कोन हेस वरी भगो थई सुमा वालेकुम अस्सलाम मां त सदाई तव्हांजो गुलाम रहे ख़बर कयो कीअं घुरायो आहे मूंखे तव्हां ॿुधायो त कंहिंखे कारो करे मारिया कंहिंजे हाव में हथ विझो ॿुधायो हे सच न न जल्दी कान्हे का तोखे इन्हीअ लाइ यादि कयो मूं चयो त साईं जो दीदार कयो जेको न मुंहिंजी शिकायत खणी अचई तंहिंखे असलो उबतो टंगे छॾिजां बाक़ी तो वारी अमानत त कमदार जे हथां पहुती हूंदई रेसावा जी मिलियल मिठाई कमदार खां पहुती तव्हां न घबरायो जेको बि तव्हांजी शिकायत खणी ईंदो हुनखे उबतो करे टंगींदुसि जे मोचड़नि सां न वञे त कारो करे चालान करे छॾींदोसांसि रेसर हिन महिल मूंखे इजाज़त ॾियो त जीअं मां तव्हांजी दहशत सॼे ॻोठ में फैलाए छॾे ठीक है सूबेदार साहब हेलो बाबा ही माशाअल्लाह इकड़ी गाल क्या है भाई कड़ी कमदार अरे तो बच्चो पैसे में पावर आ गई अरे बुद्धा सरकार तो अन्य जीवारी खाने की जरूरत है कि कहीं बुद्धा सरकार तमाम वट गुलामी था करूं खाने ला असुल टुकुर गबो को न हो इन्हीं करे मुअन जी बोरी कई सरकार मना त चोरी कई न जट जा पुत्र अज मा तो के एड़ी सजा दींदुस जो सजी उम्र ॾींहर केर बि चोरी करण जी जुरत न कंदो आसत के वने बोतार चोर चोर जो पुत्र थई हनी से डटा सब जुमा था सरकार माफी सरकार माफी कड़ी बला की वैले सजे गोठ में तुम मथा तोरे हाकिम खान जी लठ के पकड़न जी जुरत कीअं कई ॿुधायो न खां अॻु मां को कीस करे वेहां त तूं केर आहीं ॿुधा ज़ालिमन जो दुश्मन मज़लूमन जो साथी मां गुलाम मुस्तफा आहियां ऐसा कमीने तुझो हथ रखियो बुथाए हुकुम कर त तते बिचात धूड़ तब तुम मथा कमदार तो सदाई हराम जा टुकर खाधा आहिनि तुंहिंजे रत में एतिरो जोश ई कोन्हे जो मूंखे छुए सघी छुअण खे त छॾ पर अॼु मां तुंहिंजे जिस्म जे हिक हिक उज़्बे जो 100 टुकर करे पंज शिकारी कुतनि खे हणी ॾींदुसि कंदार असां ॿिन्ही जे विच में ॿियो केर बि न अचे मां उहो तूफ़ान आहियां जेको तुंहिंजी ताक़त ऐं दहशत खे शिकस्त ॾेई हक़ ऐं सच जे इल्म खे बुलंद कंदो
सुबेदार साहब हिन कुत्ते असांजे ॻोठ में अची मुते हथ खयो आहे वठी वञीसि हिनखे वञी अहिड़ो सबक सेखारीसि जो सॼी उमिरि यादि रखे। मां सुबेदार सचो ॾोहारिन लाइ आहियां ॾचो। भला भोतार जे तूं चवीं न हिन खे मां अहिड़ो सबक सेखारियां जो सॼी उमिरि हिन ॻोठ में नज़र न ईंदुई। आ भोतार ज़ालिमो हाणे तव्हांजे बर्बादीअ जा ॾींहं अची विया आहिनि। मां हिक हिक खे सरेआम गहले मारींदुसि। मां सुबेदार आहियां सचो ॾोहारिन लाइ आहियां ॾचो। सिधो थी हाणे हल त मां तोखे ॾींहं जा तारा थाणे में तो हली ॾेखारियां। हल सुठो थी भोतार खे ॾाढो मारियो अथसि। कंदार की भोतार इन कुत्ते जी जांच कर त केरु आहे ऐं किथां जो आहे। मां सभु के वञे भोतार अॼु ई छा चाचा कयूं हा पुछो मां अचो हल मां सुबेदार आहियां सचो पर आहियां लोफरनि लाइ ॾचो। ॿुधाए त तूं केरु आहीं ऐं किथां जो दहशतगर्द आहीं ऐं हिन ॻोठ में छा करण आयो आहीं? दहशतगर्द त तूं आहीं सुबेदार साहब। कारी वर्दीअ में रिढा आहीं तूं। तव्हांखे वर्दी पाराई वेंदी आहे त ग़रीबनि मज़लूमनि जो साथ ॾियो पर तव्हां दौलत जे एवज़ ज़मीर विकिणंदा आहियो। हिन धरतीअ जा गद्दार आहियो। वॾेरनि जा गुलाम आहियो। कुछ शर्म कयो सुबेदार साहब कुछ शर्म कयो। बकवास बंद कर बात गाढ़ा छोरा। तोखे शायद मुझे ताकत जी खबर ना है। मां तूफान आहियां मां ज़िलज़िलो आहियां। मां चाहियां त ॾींहं जी चिटी रोशनी ऐं राति जी कारी हूंदा खे तब्दील करे सघां थो। संतरी हिनखे वठी वञेसि ऐं लाकअप करेसि त ख़बर पवेसि त ऑफिसरनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे। इंस्पेक्टर साहब ही वट समान चा कागज ऐं जल्द गुलाम समझ आजाद कर। माना तू भी हुनजो साथी है? हाँ मां भी हुनजो साथी आहियां। जल्द गुलाम समझ आजाद कर। छोरे के लाकअप मां बाहर कढिए। ठीक है अज मां हिनखे आज़ाद कयां थो पर जेकॾहिं ॿीहर का भी अहिड़ी हरकत कई तो चालान करे सिधो जेल मोकिले छॾींदोमांसि। ठीक है अॻिते अहिड़ो को कम न कंदो। हलो हाणे वठी वञनि बाबा।
होश कर पुट, होश कर मुस्तफा, तेरो जज्बाती न थी। बाबा मां छा कयां बाबा, मां पंहिंजे अमड़ खे ॾिसण जे लाइ बेकरार आहियां। ख़बर न आहे त अलाए कहिड़े हाल में हूंदी मुंहिंजी अमड़। सब्र कर पुट, सब्र कर। अॼु या सुभाणे सही ख़बर पइजी वेंदी त तुंहिंजी अमड़ किथे ऐं कहिड़े हाल में आहे। मां पंहिंजी माउ जी जुदाईअ में 15 साल तड़पियो आहियां, पर हाणे इहा तड़प इस्मत खान जे लाइ क़यामत बर्पा कंदी बाबा। चाचा तव्हां? हाँ पुट, मां तुंहिंजे वजूद में दिलेरी जो जज़्बो ॾिसी तोड़े आयो। पुट तूं केरु आहीं? चाचा मां तव्हांजे ॻोठ जो आहियां ऐं शहीद इंस्पेक्टर मीर जो पुटु आहियां। अच्छा त माना इहो अमीर सेठ जो पुटु गुलाम मुस्तफा चोरो वॾो थी वियो यकदमि। हैदर तूं? हाँ दिलबर मां, ये नौजवान शहीद मीर इंस्पेक्टर जो पुटु आहे। हैदर हिन जे खानदान सां हशमत खान ज़ुल्म कयो आहे ऐं उन कमीणे मुंहिंजे भाउ अली गौहर खे शहीद कयो हो। हाणे असां ॿई गॾिजी वॾेरे जे ज़ुल्म खे ख़तम कंदासीं। उझामियल चिरागनि जे दुहे में रोशनी जो अक्स तलाश न कयो, मोटी वञो न त मारिजी वेंदो। असांजा इरादा कारहूं जे रजिया मज़बूत आहिनि। असां सिर सां कफन ॿधी निकिता आहियूं। मौत क़बूले सघूं था पर हितां वापसि न वेंदासीं। पुट गुलाम मुस्तफा वरी बि सोचियो। हाणे सोचबो न, वॾेरे खे इंतकाम जी बाह में तड़पाइबो। पर चाचा मुंहिंजी जीजल अमड़ किथे आहे? पुट तुंहिंजी मां ज़िंदा आहे, पर वो वेचारी वॾेरे वटि क़ैद आहे। गुलाम मुस्तफा हुकुम कर, हाणे छा कजे? असां हवेलीअ ते हमिलो कंदासीं ऐं पंहिंजी जीजल अमड़ खे ज़ालिम जे चंबे मां आज़ाद कंदासीं। कमतार ॾियो अमरी हवेलीअ ते हमिलो कनि सभु मां। हाँ बाबा हैदर, हल त हली ज़ालिम जे वजूद खे ख़त्म करे अचूं। चाचा दिलबर असांखे दुआ कजांइ। या खुदा, ही वेचारा हक़ जी जंग पिया बणनि, हिननि जी मदद कजांइ मालिक। कड़ी जबल ना छिप गिरिया या कर मरी वई तई रड़ियो को तो अची हां तो के वने वो तार छिप गिरी ना है किडला वारिया यो छोरो न मुस्तफा यो इंस्पेक्टर मीर जो पुत्र थाई आई उन था गडो अली गोहर जो भाव हैदर को है इन मला अचनी पिया हवेली के तू हो कराना आई माई बख्तावर के छडाण तो मथा भली अचन दीन ईदा त चेहरा पर वीदा मौत के सीने सां लाए। कमदार जाड़ा वञो पंहिंजा अमरा वॾी बंगले जे चोर तरफ़ विहारियो। जीअं ई अचनि मथां औज़ार जा मोह खोले छॾियो, बची न वञनि। बाबा चंदान त गोह खे खणे कुटी ॻोल्हे शिकारनि जा घर, अॼु ज़िंदा न बचंदा। त पुट तू बाजार खण हरी मोर्चो संभाल, अॼु घटि न करणी न कुतनि सां। ठीक आहे पोइ बाबा। मुझे पुट मुस्तफा लाल कलंदर तू तो पूरी सिंध जो शहबाज आई,
मुझे बचड़े जी पारो त थई। ॾिस गुलाम मुस्तफ़ा, हशमत महल जे चो तरफ़ कुत्ता बीठा आहिनि, उन में दाख़िल थियण ॾाढो मुश्किल आहे। बाबा का ॻाल्हि नाहे, हौसलो बुलंद रख, असां अंदर ज़रूर दाख़िल थींदासीं। हा जे उहा ॻाल्हि आहे त मां तोसां गॾु आहियां। अल्लाह ख़ैर कंदो बाबा, फतह असांजी आहे। मुझे मालिक, मुझे बच्चे जे मथा ई आफ़त तार। तुझे वास्तो आहे मिठड़े मोहम्मद जो, पंतन पाक जे मुआबे मुझे बछड़े के फतह ॾियार। गुलाम मुस्तफ़ा, पुट मुस्तफ़ा, तोखे बाह में गोली लगी है, हींअर असांखे वेहण न खपे, हल त मोटी हल। न बाबा न, मोटी कोन हलंदासीं, विढ़ंदासीं बाबा। जेकॾहिं विढ़ंदासीं त पोइ मारिजी वेंदासीं, ऐं तूं पंहिंजे मां सां कोन मिली सघंदे पुट। जोश खां न पर होश खां कमु वठ, हिन वक़्तु असांजो वेहण सही न आहे। उथ त हलूं, उथ, ज़िद खे छॾ पुट, ज़िद खे छॾ। ठीकु आहे बाबा, हल त हलूं। हाकिम पुट, तू हेठ लही आ। अरे कमदार, होशियार थी जा, दुश्मन चालाक भी थी सके तो मोर्चा संभालियो। हाकिम पुट, बची आ, पर ये बचन न खपन। न बचंदा बाबा। हलवान बादशाह खान दे वनी चईस तो ये कुत्ता बचन न खपन। हशमत खान, हूं तोखे चयो हो न त मुंहिंजो पुट ज़रूरी दो ऐं हू पंहिंजे पीउ जो प्लान कंदो। वाकई तुझो पुट अॾो तूफान थी आयो आहे, पर उन सां उहो ई असर कंदुसि जेको तुंहिंजे मुड़ुस सां कयो। शोलम सां न टकरा हशमत खान, सड़ी राख थी वेंदे। चवणी छा थी, जेका बा हशमत खान खे साड़े, मां हुनखे मचण ई न ॾींदुसि। तूं छा बाह विसाईंदे? अञा न मुड़ंदी न, मोचड़े सां सिधी थींदी। चवणी छा थी, बादशाह खान, अजी ने छोरे मुस्तफा जी जिंदगी जो
आखिरी दी थियण खपे। इए करी थी न बोतार मां सदके वञा छोरो किथे जुल्म न करे विझे जुल्म सां। हुकुम खपे हाकिम खान, तुंहिंजे लाइ बादशाह खान जो सिर भी हाज़िर आहे। हलो हलो। अल्लाहु अकबर। खबर होती जुम्मा था। अच्छा भी वठ जुम्मा। तो मुझे लायक अची मूं ते यार कयो हो। अॼु उन्ही जो इज़ालो तुंहिंजे मौत सां पूरो कंदुसि। न न बादशाह खान, हिन कमीने के गोली हणी तू न मार। ही कुत्तो ते अगे ही मोला है, पर जो जहिड़ो आहे छा थी पियो छॾियोसि त पाण ई तड़पी तड़पी मरी वेंदो। जंगल जा जानवर खाई मूंखे दुआ कंदा। मां सदके वञा बोतार हिन जो लाश खाई वाकई सच थो चई। दुआ कंदई जानवर तो जुम्मा सां। अचो दोस्तो, अचो हाकिम खान। मुंहिंजा मालिक साईं मुंहिंजे बचड़े खे पंहिंजी पनाह में रखजा। तोखे वास्तो आहे मिठड़े मोहम्मद जो। तोखे वास्तो आहे इस्लाम जो। तोखे वास्तो आहे गाज़ी अब्बास जो। तोखे वास्तो आहे हसन हुसैन जो। मुझे बचड़े के मुझे यजीज़न खां बचाए जा।
हाँ बाबा, गुलाम मुस्तफा के मारे को मोटिया शाबाश जेको बसां जे अॻियां कद खणी आवाज़ उतारे उन आवाज़ खे ख़तम करे छॾींदासीं। बस कर मत। इतना भजण जी कोशिश न कजाएं न त मारे छॾींदोसांइ। वाह मुस्तफा वाह, कल त तुंहिंजो किरदार ॾिसी मूं फ़कुर महसूस कयो, पर अॼु तुंहिंजो किरदार ॾिसी मूंखे शर्म थो अचे। नफ़रत आहे मूंखे तोखां, नफ़रत आहे, नफ़रत आहे। कमदार तो चयो त असां मुस्तफा खे मारे मोटियो आयो, पोइ हू कुलीनो ज़िंदा कीअं थियो? अल्लाह जो कसम, बाबा जे हज़रत दा मारो ॾिनी मां, गुॾा ॾिना मां, पर बची वियो। अलाए कीअं बचो ख़बर ई नाहे, लॻे थो इन माण्हू खे पितो नाहे। अहिड़ी कुते सां त कुतो मरी वञे, पर ही अञा जहिड़ो आहे। मुस्तफा तो मुंहिंजी धीउ खे अगवा करे पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। ऐं तूं वञ सूबेदार खे वठी उन्हनि कुतनि खे तलाश कर। टल मुंहिंजे अखियुनि जे अॻियां हल। हाकिम तूं वञ बादशाह खे वठी ॿेले में काए पओ। उन कमीने जी लाश खां सवाइ ज़िंदा न मोटिजा। हाँ बाबा, अॼु जो ॾींहुं उन जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो, आख़िरी। कशिश ही वठ मानी का। न खाईंदसि मानी, मूं त गुलाम मुस्तफा सां मोहबत कई हुई, पर मूंखे कहिड़ी ख़बर तूं एॾो ज़ालिम आई। न आहे मूंखे तोसां मोहबत। मूं त कॾहिं ख़्वाब में बि न सोचियो हुयो त तूं मूंसां अहिड़ो असर कंदे। छा कयो आहे मूं? सिर्फ़ तोखे अगवा कयो आहे न। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजे पीउ हशमत ख़ान मुंहिंजे ख़ानदान सां कहिड़ो सलूक कयो आहे। तोखे त उहा बि ख़बर नाहे त मुंहिंजी अमड़ तुंहिंजे पापी पीउ हशमत ख़ान वटि क़ैद आहे। छा बख्तावर तुंहिंजी मां आहे? हा हा, उहा मज़लूम मुंहिंजी मां आहे। उनखे आज़ाद कराइण जे लाइ मूं तोखे अगवा कयो आहे। तुंहिंजो पीउ रुगी मुंहिंजे ख़ानदान जो ॾोहारी न आहे, पर हज़ारे ख़ानदान जो ॾोहारी आहे। जेकॾहिं मुंहिंजे पीउ इहो गुनाह कयो आहे त नफ़रत आहे मूंखे उन खां बि। गुलाम मुस्तफा मूंखे माफ़ कर, मूंखां एॾी वॾी ग़लती थी वई आहे। मां त माफ़ी जे लाइक़ बि न आहियां। मां तोसां हिन जंग में गॾु आहियां। गुलाम मुस्तफा, मां तोसां हिन जंग में गॾु आहियां।
छोटो भला रही मुखाधार सोहिना छोटो भला रही मुखाधार सोहिना आजा आहे दिलदार सोहिना छोटो भला रही मुखाधार सोहिना
छोरी थी हथन मां वञे था बुध माता वॾी सच्चो न पर कतार आहीं कतार हिन धरतीअ जो ऐं कानून जो बि कतार आहीं तोखे हिन धरतीअ ते रहण जो को हक़ कोन्हे को हक़ कोन्हे को तू आई न जे नंढे लाइ मूंखे यतीम कयो ऐं मुंहिंजे पीउ खे माराए छॾियो ऐं मुंहिंजी माउ खे अगवा करायो मां तोखे कोन छॾींदुसि कुत्ता न मुस्तफा पुट न अरे मां थोड़ी वो बेरो वो पियो करे मां त चयो मां त न करे न तो थी गई वो पाण करे मां गरीब वो ना गयो मूंखे न मार छाड़ आजा पाण में आगो ना गयो भाई अरे धक्को लगी पादो ना ये न करे अरे धक्को लगी पादो जो माता अॼु मां बि तोखे मारींदुसि ज़ुल्म सां अरे मूंखे न अरे मां मरी पींदुसि अरे कसम साईं अरे इहा न करणु ख़ुदा खे बस धक्को लॻी पवंदो अरे मारी ज़ुल्म सां तुझी मौत मुझे हथां थियणी हुई हाकिम खान अॼु तुंहिंजी बर्बादी जो ॾींहुं अची वियो आहे छो जो मुंहिंजो पुटु गुलाम मुस्तफा तोखे बर्बाद करे छॾींदो ख़तम त तोरो पुटु थी वियो हूंदो अॼु मां ॻोठ जे चौवाटे ते तोखे मारे छॾींदुसि हल छॾ मूंखे हल छॾ मूंखे उथ मुस्तफा उथ तोखे अञा ज़िंदा रहणो आहे तोखे त पंहिंजे पीउ जो पलांद करणो आहे पंहिंजी माउ सां मिलणो आहे मुस्तफा
जी अजमत जो वनी पंहिंजी मां सां मिल तोखे पंहिंजी मां सां मिलणो आहे वनी मुस्तफा वनी ॾिसो ॻोठ वारा गौर सां ॾिसो हिन बेवस ऐं मजबूर औरत खे हिन जे मुड़ुस इंस्पेक्टर मीर मूंसां मुहालो अटकायो मुझे खिलाफ आवाज उतारे मुझे कंधों के झुकाइण जी नाकाम कोशिश कई ऐं मुझे शान ईमान में गुस्ताखी कई और मुझे अंदर जो शैतान मच्छरजी पियो मूं उनखे भयानक मौत मारे छॾियो अॼु वरी 20 सालनि खां पोइ ॿी वारो जोश खणी हुनजो पुटु गुलाम मुस्तफा मुंहिंजी जागीर में अची करे बग़ावत जी बर्पा कई आहे तूं मुंहिंजो दुश्मन आहीं मां तोखे न छॾींदुसि पुपड़ मारींदुसि तो मुंहिंजे पुट खे मारियो आहे मुझे हैबत ऐं दहशत के ललकारे मूं जबल सां मुहालो अटकायो अथसि पर अॼु उन कमीने खे ख़तम करण लाइ मुंहिंजो पुटु हाकिम खान ऐं मुंहिंजा माण्हू पहुची चुका हूंदा ऐं मूंखे यकीन आहे त हिन महिल ताईं गुलाम मुस्तफा मरी चुको हूंदो ऐं हिन महिल तव्हां सभिनी जे अखियुनि आॾो मां हिन औरत खे मारे सूबेदार मीर जे आख़िरी नाव ऐं निशान मिटाए छॾींदुसि ऐं तव्हां सभु मुंहिंजा ज़र ख़रीद गुलाम आहियो ऐं जेको बि गुलाम बग़ावत जो जुनून खणी घाट ऊचो कंदो मां उन सां बि इहो ई अचर कंदुसि कमीना हैवान मां तोखे न छॾींदो सच्चे हक़ जे आवाज़ खे तू छा कदे खत्म शैतान पर हिन सच्चाई जे घाणे में तुझे हिन नासूर बणियल वजूद खे पीठो विधो खुदा जी खुदाईअ में तुझे ज़ुल्म जी सल्तनत खे अवाम जी अदालत आॾो मज़लूम मां जो पुट हमेशा हमेशा लाइ निश्त व नाबूद करे छॾींदो अच गोली हलाए ख़बर पवे बेवकूफ़ मरण खां पहिरीं मूं मौत खे मारे छॾियो जुल्म कर
मुझे मां जो ज़ालिम आई मां तो के जे बहुत ॾिठो आहे जो सॼी उमिरि तूं यादि रखंदे